मलेशिया जी वज़ीर आज़म दातुसरी अनवर इब्राहिम जी वज़ीर आज़म हाउस आमद खेस गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौज़ज़ मेहमान जो इस्तक़बाल कयो। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना वॼाया विया। मलेशिया जे वज़ीर आज़म PM हाउस में ॿूटो बि लॻायो। सिंध हाई कोर्ट हॉक्स बे में रहंदड़नि खे ज़मीन अलाट करण जो हुकुम ॾींदे सिंध सरकार खे DHA खे ज़मीन अलाट करण खां रोके छॾियो। ॻोठ आबाद जे मेंबर ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू खे सर्वे करण जो हुकुम। DC माड़ीपुर AC मुख़्तियारकार ऐं ॿियनि खे बि रहियल ॻोठनि जी सर्वे जो हुकुम। अदालत हुकुम ॾिनो आहे त जेके बि ॻोठाणा उते रहनि था उन्हनि जी सर्वे करे खेनि ज़मीन अलाट कई वञे। ईंदड़ ॿुधणी ताईं ॻोठाणनि खे हिरासत न कयो वञे। अदालत बोर्ड ऑफ रेवेन्यू खां ॼाणायल ज़मीन जो रिकॉर्ड तलब करे वरितो। पंजाब हुकूमत अडियाला जेल रावलपिंडी जी डिप्टी सुप्रीडियंट मोहम्मद अकरम ऐं असिस्टेंट सुप्रीडियंट रियाज़ खान समेत 4 अहलकारनि खे नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो। घरू खाते तरफ़ां अडियाला जेल जे ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी बरतरफ़ी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। कैदी जे क़त्ल जी इंक्वायरी में ॾोह साबित थियण ते अहलकारनि खे बरतरफ़ कयो वियो। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट PTI बानी जे 6 संदसि घर वारी बुशरा बीबी जी हिक केस में उबूरी ज़मानत में 21 अक्टूबर ताईं वाध करे छॾी। ॿुधणी मुलतवी। लाहौर हाई कोर्ट पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जो नालो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां कढण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत परवेज़ इलाही, ज़ारा इलाही ऐं पुटु रासख़ इलाही जो पासपोर्ट कंट्रोल लिस्ट मां बि नालो कढण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में प्रैक्टिस एंड प्रोसीजर तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दाख़िल आईनी दरख़्वास्त जी ॿुधणी। डिप्टी अटॉर्नी जनरल इस्तदा कई त असांखे जवाब दाख़िल कराइण लाइ वक़्तु ॾिनो वञे। लाॻापियल इदारनि खां जवाब वसूल करण खां पोइ जवाब जमा कराइणो आहे। अदालत केस जी ॿुधणी हिकु हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त ऑर्डिनेंस अदलिया जी आज़ादी ते हमिलो आहे। तरमीमी ऑर्डिनेंस खे ग़ैर आइनी ऐं कलअदम करार ॾिनो वञे। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी जारी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच आर्टिकल 63A जी तशरीह जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी करे रहियो आहे। PTI बानी जो वकील अली ज़फ़र अॼु बि दलील जारी रखंदो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी नज़रसानी दरख़्वास्तुनि जी हिमायत करे चुकी आहे। कराची जी जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर जी अदालत में कारसाज़ हादसे केस जी ॿुधणी। जवाबदार औरत नताशा दानिश अदालत में पेश न थी सघी। नताशा जी तबियत ख़राब आहे। 1 ॾींहं जी हाज़िरी खां छूट ॾिनी वञे। वकील जी दरख़्वास्त अदालत केस जी ॿुधणी 10 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट ज़मानत मंज़ूर करण वक़्तु जवाबदार औरत खे ट्रायल कोर्ट में पेश थियण जो पाबंद कयो हो। सिंध जे एक्साइज़ खाते जो तारीख़ी क़दम प्रीमियम नंबर प्लेट्स लाइ पाकिस्तान जे पहिरीं ऑनलाइन नीलामी शुरू। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त फंड रेज़िंग लाइ प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी प्लैटिनियम, गोल्ड ऐं सिल्वर कैटेगरीज़ में थींदी। नीलामी मां हासिल थींदड़ समूरी रक़म बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ सिंध पीपल्स हाउसिंग प्रोजेक्ट खे ॾिनी वेंदी। शहरी पाण खे रजिस्टर कनि ऐं ऑनलाइन नीलामीअ में हिसो वठनि त जीअं ख़ुसूसी नंबर प्लेट्स हासिल करे सघजनि ऐं हिकु नेक मक़सद में पंहिंजो हिसो विझनि। नीलामी में हिसो वठंदड़ सरकारी वेबसाइट ज़रिए रजिस्टर थी सघनि था। ख़्वाहिशमंद माण्हू एक्साइज़ जी ऐप डाउनलोड करे बि हिसो वठी सघनि था। नीलामी रजिस्ट्रेशन खां पोइ 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदी।
अमरीका ईरान जे एटमी ठिकाणनि ते इसराइली हमलनि जी हिमायत करण खां इनकार करे छॾियो। अमरीका जी ईरान ते वधीक पाबंदियुनि जी धमकी। जो बाइडन चवे थो इसराइल ते वाज़े करे छॾियो आहे त ईरान जे एटमी ठिकाणनि ते हमलनि जी हिमायत नथा कयूं। अमरीका इसराइल जी मुकमल हिमायत रखंदो। मीज़ाइल हमलनि जे जवाब में ईरान ते वधीक इक़्तिसादी पाबंदियूं लॻाई वेंदियूं। इसराइल ते ईरान जे मिज़ाइल हमलनि खां पोइ गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे हंगामी इजलास में अमरीका पासदाराने इनकलाब ते पाबंदी लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। सलामती काउंसिल जे इजलास में अमरीकी नुमाइंदे जो चवणु आहे त इसराइल जे हक़ दिफ़ा जी हिमायत जारी रखंदासीं। रूस चवे थो इसराइल ईरान ऐं अमरीका विच में जंग थियणु चाहे थो। चीन चयो त इसराइल तकरार वधाइण वारनि क़दमनि खां पासो करे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त ख़िते में जंग जो दाइरो वसी थी रहियो आहे। हाणे बरियासती हल जो वक़्तु अची वियो आहे। इसराइली नुमाइंदे चयो त इसराइल ते मिज़ाइल हमलनि जे ईरान खे ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। ईरान खे अहिड़ा नतीजा भोगणा पवंदा जेके उन जे तसवुर खां ॿाहिरि हूंदा। ख़िते में छिकतान अमरीका यूरोप जे मुफ़ाद में नाहे। ईरान जंग ऐं रतो छाण जो ख़्वाहिशमंद नाहे। ईरान ख़िते में अमन इस्तेकाम चाहे थो। ईरान जे सदर मसूद पेज़ेशकियान चयो क़तर जे गादी वारे हंधि दोहा में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं जेकॾहिं इसराइल जवाबी कार्रवाई जी कोशिश कई त ईरान जो जवाब वधीक सख़्तु ऐं ताक़तवर हूंदो। आलमी दबाव रद्द। इसराइल जो हिकु भेरो ॿीहर लिबनान जे गादी वारे शहर बैरूत ते फ़िज़ाई हमलो। 6 शहरी शहीद 46 ज़ख़्मी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान शहीदनि जो अंग 46 थी वियो। हमलनि में केतिरियूं ई इमारतूं तबाह थी वयूं। हिज़्बुल्लाह लिबनान में घिरण जी इसराइल जी पहिरीं कोशिश नाकाम बणाए छॾी। लिबनान इसराइल सरहद वटि चकरियुनि दौरान 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया, 20 ज़ख़्मी। इस्लाम कोट वेझो शहज़ोर गाॾी ऐं कार में टक्कर। 2 ॼणा फौत, 20 सख़्तु ज़ख़्मी। हादसे में कार में सवार हेल्थ खाते जो मुलाज़िम गुलाब मेघवाड़ ऐं मासूम ॿारड़ो हयाती विञाए वेठा। ॻोठ वीरवाह वासी समा बिरादरीअ जा माण्हू उमरकोट जलसे में वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी खे इस्लाम कोट इस्पताल आंदो वियो। रहड़की वेझो ॻोठ समुंद्र भयो में पैसा घुरण तां नाफ़रमान पुट पंहिंजे अमड़ खे क़तल करे छॾियो। जवाबदार शफ़न भयो पिस्टल जा फायर करे माई हुज़ूरा खे क़तल कयो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ऐं ड्रखण वेझो वालिसाबाद बडो थाणे जी हद में पुराणे तकरार तां खरोस बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में औरत क़तल। गोलियूं लॻण सबबि मुस्मात नसीम खरोस मारिजी वई। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई।